अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों कीअं आहियो। तबियतूं ठीकु आहिनि। अलाह साईं तव्हांखे पंहिंजी हिफ़्ज़ो अमान में रखंदो। हीअ असांजो हिकिड़ो नओं प्रोजेक्ट जेको हींअर असां ईद उल अज़हा ते आणियूं पिया नए अंदाज़ में ऐं नए हिकिड़े प्रोजेक्ट सां गॾु अचे पियो, जंहिंमें दिल प्रोडक्शन ऐं एस आर प्रोडक्शन जो ॿिन्ही जो गॾिजी कमु जेको रिलीज़ एल्बम थींदो एस आर प्रोडक्शन ऐं दिल प्रोडक्शन गॾिजी करे इंशाल्लाह सुपर पावर ॿई मिलिया आहिनि गॾु। ॿई तमामु सुपर ताक़तूं गॾु पाण में इंशाल्लाह अलाह हुनजी महिनत खे रंग लाहींदो। रही ॻाल्हि सिलेक्शन जी, त सिलेक्शन मूं हिकिड़ी नए अंदाज़ में कई आहे ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में कई आहे। ॿिए कंहिंखे चैलेंज न आहे, पर पंहिंजो पाण खे चैलेंज हिन दफ़े ॾाढी कई आहे। मूं पंहिंजो पाण खे चैलेंज करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे ऐं तमामु बेइंतिहा महिनतूं बेइंतिहा शाइर जिन खे बि मां ॻाईंदो आहियां। माशाल्लाह हिन एल्बम में जेको तव्हां म्यूज़िक जो कमु ॾिनो आहे तमामु नओं कमु ॾिनो आहे। हा बिल्कुलु, म्यूज़िक जे हिसाब सां ई मुंहिंजो जेको अंदाज़ आहे सफ़ा पूरो सिंधी फोक स्टाइल, जंहिंमें जेको सिंधी कल्चर असांजा सिंध जा माण्हू काफ़ी चाहींदा आहिनि, जिन में मुंहिंजा एल्बम असां आशिक़नि जी ओताका लॻा, मसे मसे मंज़िल माणी आहे, इन अंदाज़ जो अहिड़े स्टाइल जो ई एल्बम या लिखी ॾे लिखी वठो भली, जेके मुंहिंजा फोक एल्बम आया आहिनि सुपर हिट विया आहिनि। हिन में थोरो अञा चेंज कयो आहे असां म्यूज़िक जो माहौल ऐं वरी सिलेक्शन जी त ॻाल्हि जेकी का कजे घटि आहे, जिन में 2 महीना पूरा लॉकडाउन हो, मुंहिंजा फंक्शन जे करे असां बिज़ी हुयासीं, फंक्शन कोन हुया, पोइ उन करे इज़ी हुयासीं। पोइ इज़ी हुअण जे करे जेका महिनत कई आहे शाइरनि जेके गीत लिखिया आहिनि मुंहिंजे शाइरनि, जेके मुंहिंजा शाइर हूंदा आहिनि पुराणा शाइर, अहमद अली चाचड़, देशी नज़ीर मज़ारी, यूसुफ चाचड़ ऐं असांजा जेके बि प्यारा प्यारा दोस्त आहिनि बासरोई, उहो बि आहे, शम्स महर ख़ान बि अॼु असांजे मैदान ते पुॼी वियो आहे घणे अरसे खां पोइ, हाशिम चांडियो, अमजद चांडियो ऐं जेके बि आहिनि दोस्त। माशाल्लाह इहा टीम माशाल्लाह लकी आहे, जेका टीम हूंदी आहे मुंहिंजी तमामु हिन दफ़े धमाकेदार एल्बम हूंदो। हा हा इंशाल्लाह बिल्कुलु ख़ुशियूं माण्हू खे ॾिनो। मलण थियो असांजो प्यारो भाउ ऐं ख़ैरमंद जतोई जी बि ॻाल्हि कई, मूं पहिरियां ई ॻाल्हि कई। कमाल खान महर त मुंहिंजो हिकिड़ो जान जिगर शाइर आहे, हुनजा बि ख़ूबसूरत गीत हूंदा। आजू बि जतोई ऐं जेकी रिंद ऐं पंहिंजो ग़ुलाम सर रिंद लखनि जी खिला तुंहिंजी, नबी बशीर रिंद साहिबु ऐं असांजा ॿिया इलाही दोस्त आहिनि, सलीम जमालिया, आमिर जमालिया, हबीब झुलणा, जेके नवाबशाह ज़िले जी संगत आहे मुंहिंजी, उन्हनि जा गीत बि हिन एल्बम में शामिलु हूंदा। उबदार चांडियो ऐं असांजो प्यारो भाउ मंठार चोलियाणी, सालिह सूमरो ऐं मोगेरिया, परियल मोगेरिया, कोशिशि कंदुसि उन्हनि जा बि गीत हिन एल्बम में शामिलु कयां। इहे सारे दिल प्रोडक्शन जो मिलियल हिकिड़ो ई महिनत, छा त हीअ एल्बम असांजो एतिरो भारी हूंदो आहे ऐं अहिड़े हिसाब जो हूंदो आहे जो हिकिड़ो माण्हू कमु नथो करे सघे। पोइ उन करे असां एस आर प्रोडक्शन जो साथ पाण सां गॾु खयोंसीं। एस आर प्रोडक्शन ऐं दिल प्रोडक्शन ॿई मिली सिली हिन एल्बम खे रिलीज़ बि कंदा। हिन एल्बम जा शो बि शानदार शो थींदो ऐं हिन एल्बम में इंशाल्लाह जेको असां भाउ मुमताज़ मौलाई साहिब सां राति मीटिंग कईसीं, त हिन दफ़े असां जेको शो काफ़ी हूंदा आहिनि शो, पर हिन दफ़े वाक़ई शो बहितरीनु हूंदो। इन में असां तमामु हिकिड़ो मुख़्तलिफ़ सेट लॻाईंदासीं, वॾो सेट लॻंदो, जंहिंमें भाउ मुमताज़ मौलाई साहिबु 10 गाना असां स्पेशल ईअं कढंदासीं जीअं हुन में भाउ मुमताज़ मौलाई जी परफॉर्म जी कोक स्टूडियो हूंदो आहे। स्पेशली उहे 10 गीत हूंदा, उहे ख़ुशनसीब शाइर कहिड़ा हूंदा उहो पोइ तव्हांखे वक़्त ते ॿुधाईंदा, त जिन जा 10 गीत अहिड़ा असां हिकिड़े नए अंदाज़ में कढंदासीं जेके बिल्कुलु तव्हांखे महसूसु थींदो त को इंडिया में स्टेज ठही आहे या कंहिं वॾे कंहिं ॿाहिरि मुल्क ते ठही आहे, जंहिंमें असां पूरो बेज कराची म्यूज़िक जो आणींदासीं ऐं स्टेज वग़ैरह लाइटिंग वग़ैरह जेका बि थींदी, जेका जियो वारा या उर्दू वारा इस्तेमालु कंदा आहिनि, उहा स्टेज हूंदी असांजी। ऐं हिन एल्बम खे तमामु नए अंदाज़ सां ऐं असांजो सलीम चांडियो बि हिन एल्बम में जो ख़ासि हिकिड़ो हिसो आहे ऐं असांजो प्यारो भाउ वहीद सोहू, शाहिद शेख, आफ्ताब सोलंकी, मोरिया मुंहिंजा दोस्त, उहे बि हिन एल्बम में ज़रूरु मूंसां हूंदा गॾु। अलाह सां असांजो कमु जारी शारी आहे ऐं तव्हां दुआ कजो मौलाए करम सां हीअ ईद उल अज़हा जो एल्बम तव्हांखे नए अंदाज़ ऐं VIP नमूने सां एस आर प्रोडक्शन जे पेज सां गॾु दुबई प्रोडक्शन तव्हां सां गॾु हूंदी। थैंक यू सो मच। इर्शाद जागरानी तो चए त मोल चवनि था त कुझु असांखे शेर या को गानो झुंगारे ॿुधायो। सरप्राइज़ आहे हीअ चए त न पुराणो, मां चवां थो सरप्राइज़ नओं एल्बम आहे, इन एल्बम जा गीत जेके आहिनि सरप्राइज़ तव्हांजे लाइ ऐं इनशाला तव्हांखे हीअ एल्बम जॾहिं पुॼंदो ऐं तव्हांखे जेके ॾुखियल हूंदो उनखे रुआरींदो, जेके ख़ुशि हूंदो त उहे डबल ख़ुशि थींदव। ऐं मोहबतूं, मुंहिंजो एल्बम हमेशह मोहबतुनि जो पैगाम खणी ईंदो आहे। मां अहिड़ी शाइरी बि न ॻाईंदो आहियां जंहिंसां नफ़रत पकड़िजे या कंहिंखे तकलीफ़ अचे। मुंहिंजो हमेशह एल्बम मोहबत जो पैगाम हूंदो आहे। हिन दफ़े मोहबतुनि जा पैगाम खणी तव्हां वटि जल्दी पुॼंदासीं इंशाल्लाह, मौला जे करम सां, मौला जी मदद सां। थैंक यू।
जीअं सिंध दोस्त जीअं दोस्त सिंध ॾिसण धरती पिया उन्हनि लाइ जीअं को कमेंट पाकिस्तान उन लाइ जॾहिं बि मूं लाइव ते आहियो आहियां मूंखे ॾाढी सुठी मोट ऐं मूंखे मोहबत इज़त ॾींदा आहिनि। मां उन दोस्तनि जो तमामु थोराइतो आहियां। अलाह तव्हांखे सलामत रखे, जिथे हुजो शाद हुजो। थैंक यू सो तव्हांजो मच। शागिर्द ॾिसे थो